इस्लामाबाद हाई कोर्ट पुलिस के कराची ऐं हब में दाख़िल केसनि में शेख रशीद ख़िलाफ़ कार्रवाई खां रोके छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट में जस्टिस तारिक महमूद जहांगीरी शेख रशीद जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। शेख रशीद जे वकील चयो त अदालत आप पारां पुलिस स्टेशन जी तलबी ते वधीक कार्रवाई खां रोकियो हुयो, पर पुलिस हिक ई दरख़्वास्त ते केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो। कराची में ॿी FIR दाख़िल कई वई जॾहिं शेख रशीद पुलिस जी हिरासत में हो। जस्टिस तारिक महमूद जहांगीर चयो त बयान जी जाइ पॉलीक्लिनिक अस्पताल आहे, पोइ कराची में केस कीअं दाख़िल कयो वियो। अदालत कराची जे इलाइक़े मोचको ऐं बलोचिस्तान जे इलाइक़े हब में शेख रशीद ख़िलाफ़ दाख़िल केसनि में कार्रवाई खां रोकींदे बार काउंसिलनि, अटॉर्नी जनरल ऐं एडवोकेट जनरल खे बि नोटिस जारी करे छॾिया। अदालत पुछाणो कयो त हिक ई वाक़िए ते मुख़्तलिफ़ शहरनि में FIR कीअं थी सघे थी। केस जी वधीक ॿुधणी 9 फ़रवरी ताईं मुलतवी कई वई।